पाकिस्तान जे असांजे सरबराह चीफ ऑफ आर्मी स्टाफ बहितरीन कमु कयो आहे। पाकिस्तान जो किरदार माशाल्लाह जो क़ाबिल फ़ख्र आहे ऐं असां जेको आहे पाकिस्तानी इन ॻाल्हि ते फ़ख्र करे सघूं था। पाकिस्तान जी जेका महिनत आहे उहा बहितरीनु आहे। अमल थियो आहे ऐं इन में असां ख़ुशि आहियूं जो अल्हम्दुलिल्लाह अमरीका ऐं ईरान जो जेको आहे पाण में ॻाल्हियूं मुज़ाकरात कामयाबु थी विया आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे जो पाकिस्तान शुरू ॾींहं खां जेको आहे अमरीकी ऐं ईरानी जंग जेका हुई उन में पाकिस्तान जो किरदारु तमामु बहितरीनु रहियो आहे ऐं पाकिस्तान मुस्बत किरदारु अदा कयो आहे, जंहिंजे नतीजे में जेको आहे अॼु माना ॻाल्हियूं ईरान ऐं पाकिस्तान इन जूं पंहिंजो अमरीका जूं ॻाल्हियूं कामयाबु थियूं आहिनि। असां इन मां तमामु घणा ख़ुशि आहियूं त अलाह करे जेको आहे अहिड़ो माहौल हलंदो हले, पर पाकिस्तान जो किरदारु माशाल्लाह जो क़ाबिल फ़ख्र आहे ऐं असां जेको आहे पाकिस्तानी इन ॻाल्हि ते फ़ख्र करे सघूं था त पाकिस्तानी जेके आहिनि जिते बि हूंदा आहिनि उहे पंहिंजो किरदारु सुठो अदा कंदा आहिनि ऐं ईरान ऐं अमरीका जी जंग में पाकिस्तान पाण निभायो आहे। पाकिस्तान जे असांजे सरबराह चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं वज़ीर आला बहितरीनु कमु कयो आहे, जंहिंमें असांजे मुल्क जी दुनिया में मशहूरु थी चुको आहे त पाकिस्तान हिकिड़ो हींअर मुल्क आहे ऐं उन मां असांखे कुझु फ़ाइदा बि आहिनि। हिननि जे सुलह थियण सां तेल सस्तो थींदो, असांजे मुल्क खे मिलंदो, उन खां पोइ गैस सस्तो थी असांजे मुल्क खे मिलंदो, जंहिंमें असांजी इंडस्ट्री ऐं कुझु शयूं जेके पाकिस्तान जे अंदरि आहिनि सस्तियूं थी वेंदियूं ऐं असांजे मुल्क जेको किरदारु अदा कयो आहे असां मुबारकबाद चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे बि ॾियूं था ऐं वज़ीर आज़म खे बि ॾियूं था त क्यूदन मुल्क जे लाइ ऐं मुल्क जो नालो रोशन कयो वियो आहे। पर सिफ़ारती लाॻापा हुजणु खपनि। पाकिस्तान जी जेका महिनत आहे उहा बहितरीनु आहे। माण्हू न मरणु खपनि ऐं जंग जा असां मुखालिफ़ आहियूं, पर असुल में हिकिड़े त पासे फ़लस्तीन जा मासूम ॿार मरनि पिया, उहे दुनिया ॾेखारे कोन पई ऐं उते जेका दहशतगर्दी इसराइल करे पियो ऐं उनजी पुठिपरदाई अमरीका करे पियो, हुन ते हिन महिल ताईं ॿी कंहिं बि सवाइ ईरान जे ॿी कंहिं बि अक़वाम मुतहदा ख़ामोश आहे। असां त चवंदासीं त जंग किथे बि न हुजणु खपे, कंहिं बि जॻह ते खून न हुअणु खपे इंसानियत जो, ऐं पाकिस्तान जो जेको सिफ़ारती लाॻनि जो किरदारु आहे उनखे असां चवंदासीं त फ़लस्तीन ऐं लबनान सां मुंसलिक कयो वञे। तेसीं ताईं अमन न थी सघंदो जेसीं ताईं फ़लस्तीन में अमन नथो थिए, जेसीं ताईं जेको आहे सो इसराइल जी जेका दहशतगर्दी आहे लबनान समेत मुस्लिम मुल्कनि में नथी ख़तमु थिए, तेसीं ताईं ईरान जूं जेके ॻाल्हियूं आहिनि उहे अमरीका सां कामयाबु कोन वेंदियूं। उनजे बावजूदि सिफ़ारती कोशिशूं पाकिस्तान जूं बहितर आहिनि ऐं उहे बहितर हुजणु खपनि ऐं जारी रहणु खपनि ऐं जंग न खपे।